सदोरी नादर तू हिते हिते छो आयो आहीं तू? सदोरी आशिक मजबूर आ खणी भले केॾो बि कंधार हुजे तोखे नथो ॾिसां न मुंहिंजो सुख चैन सभु बर्बाद थी थो वञे। न नादर न पाण खे कुझु ॾींहं हीअं न मिलणु खपे। अदापुर खे ख़बर पइजी वई आहे हू ॻोल्हा में आहे उन माण्हूअ जी जेको उन राति असांजे घर आयो ऐं जेकॾहिं उनखे ख़बर पइजी वई त उहो उन राति वारो माण्हू तूं आहे नादर त कहर थी वेंदो ज़ुल्म थी वेंदो। थधी थी सदोरी कुझु कोन थो थिए मूंखे तुंहिंजा सिर्फ़ु 5 मिंट खपनि। ठहियो ठहियो हिते न हिते ॻोठ जा माण्हू घुमनि फिरनि था तोखे जेको बि ॻाल्हाइणो आहे न हेॾां अच हेॾे आ।